इस्लाम कोट मयारी रोड जो कम मुकम्मल न थियण करे रहवासी सरापा एहतजाज बणियल। ख़बर मूजिब ॻोठ मेहारी बजीर रांझू नून सोनल बह जे रहवासिन सदरुद्दीन बजीरो केल गुलाम रसूल आचार हिदायतुल्ला अब्दुल रज़ाक रशीद जुनेजो कादिर बख्श केसर नून ज़मान नून गणेश मेघवार चतरू भील घमू भील ऐं ॿियनि पारां काल्ह ॿिए ॾींहं बि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे चयो त इस्लाम कोट मेहारी रोड जो मरमती कम साल खां रोलड़े जो शिकार बणिजी वियो आहे। 10 महीननि में ठेकेदार सिर्फ़ अॻूणे रोड मथे पत्थर उछलाए पाण गुम थी वियो आहे। सिंगल रोड ते पत्थर विछाइण सबबि रोड ते मोटरसाइकिल जो हलण बि मुश्किल बणियल आहे। हुननि अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त रोड जो कमु मुकमल करे परेशानी दूर कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।